अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां शहबाज़ शरीफ़ जी मुलाक़ात हुकूमत साज़ी लाइ राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। अॼु आसिफ अली ज़रदारी जो कामयाब आज़ाद उम्मीदवारनि सां बि मुलाक़ात जो इम्कान आहे। आसिफ अली ज़रदारी उन्हनि सां मुलाक़ात कंदो जेके कंहिं जमात सां सलाहियल न आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त आज़ाद उम्मीदवारनि सां राब्तनि खां पोइ ॿीहर मुलाक़ात थींदी। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां बि मुलाक़ात कई वेंदी। अहम ख़बर नासिन नवां खे ॾियूं पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां शहबाज़ शरीफ़ जी मुलाक़ात थी आहे। हुकूमत साज़ी लाइ राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो। अॼु आसिफ अली ज़रदारी जो कामयाब आज़ाद उम्मीदवारनि सां बि मुलाक़ात जो इम्कान आहे, जॾहिं त आसिफ अली ज़रदारी उन्हनि सां मुलाक़ात कंदो जेके कंहिं जमात सां सलाहियल न आहिनि। आज़ाद उम्मीदवारनि सां राब्तनि खां पोइ ॿीहर मुलाक़ात थींदी। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां बि मुलाक़ात कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कई पिया। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां शहबाज़ शरीफ़ जी मुलाक़ात थी आहे। हुकूमत साज़ी लाइ राब्ता जारी रखण ते इतफ़ाक़ कयो वियो आहे। अॼु आसिफ अली ज़रदारी जो कामयाब आज़ाद उम्मीदवारनि सां बि मुलाक़ात जो इम्कान आहे। आसिफ अली ज़रदारी उन्हनि सां मुलाक़ात कंदो जेके कंहिं जमात सां सलाहियल न आहिनि। ज़रियनि जो चवणु आहे त आज़ाद उम्मीदवारनि सां राब्तनि खां पोइ ॿीहर मुलाक़ात थींदी। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान सां बि मुलाक़ात कई वेंदी।